ओम शांति। अॼु जी मूल्य तारीख़ 28/8/2022। अॼु अव्यक्त बाप दादा जो रिवाइज कोर्स 16/3/1992। अॼु मुरली में टॉपिक आहे होली मनाइण अर्थात दृढ़ संकल्प जी अग्नि में कमज़ोरनि खे जलाइण ऐं मिलन जी मौज मनाइण। अॼु रूहानी बगीचे जो मालिक बाप दादा डबल बगीचो ॾिसनि था। अॼु स्टेज ते ॾाढो सुंदर बगीचो सजायो हुयनि। हिकु तरफ़ प्रकृति जी सुंदरता, ॿी तरफ़ रूहानी रूही गुलाब बगीचे जी शोभा। ड्रामा में आदि काल सतयुग में प्रकृति जी सतो प्रधान सुंदरता तां मास्टर आदि देव आदि श्रेष्ठ आत्माउनि खे प्राप्त थींदी आहे। हिन समय अंतिम काल में भी प्रकृति जी सुंदरता ॾिसो था, लेकिन आदि काल ऐं अंतिम काल में केतिरो अंतर आहे न। तव्हांजे सतयुगी राज्य में प्रकृति जो स्वरूप केतिरो श्रेष्ठ सतो प्रधान सुंदर हूंदो। हुतां जा बगीचा ऐं हितां जे बगीचे में केतिरो अंतर आहे न। इहे रियल खुशबू अनुभव कयो न। पोइ बि प्रकृति पति तव्हां श्रेष्ठ आत्मा आहियो, प्रकृति पति आहियो। हिन प्रकृति जे खेल खे ॾिसी हर्षित थींदा आहियो न। चाहे प्रकृति हलचल करे, चाहे प्रकृति सुंदर खेल ॾेखारे, ॿिन्हिनि में प्रकृति पति आत्मायूं साक्षी थी करे खेल ॾिसियूं आहिनि। खेल में मज़ो वठिबो आहे न, घबराइबो न आहे। हिन करे बाप दादा तपस्या द्वारा साक्षीपन जी स्थिति जे आसन ते अचल अडोल स्थित रहण जो विशेष अभ्यास कराइनि था। त ये स्थिति जो आसन सभिनि खे सुठो लॻंदो आहे या हलचल जो आसन सुठो लॻंदो आहे? अचल आसन सुठो लॻंदो आहे न। कोई बि ॻाल्हि हुजे, चाहे प्रकृति चाहे व्यक्ति, ॿिन्हिनि में अचल स्थिति जे आसन खे जरा बि हिलाए न सघनि। एतिरा पक्का थी आहियो या अञा थियणो? प्रकृति जा 5 खिलाड़ी ऐं माया जा 5 खिलाड़ी, इहा 10 खिलाड़ी खे अच्छी तरह ॼाणे विया आहियो न। खिलाड़ी खेल जे बिना रहंदो छा? कॾहिं कोई खिलाड़ी साम्हूं अची वञे, कॾहिं कोई साम्हूं अची वञे। अॼुकल्ह बि पुराणी दुनिया में खेल ॾिसण जा ॾाढा शौक़ीन हूंदा आहिनि। केतिरो प्यार सां खेल ॾिसंदा आहिनि। उहा आहे पुराणी दुनिया वारा। तव्हां आहियो संगम युगी ब्राह्मण आत्मायूं। त खेल ॾिसण में एंजॉय कंदा आहियो या घबराईंदा आहियो? कोई किरंदो आहे, लेकिन खेल ॾिसण वारनि खे किरंदो उहो ॾिसी बि मज़ो ईंदो आहे, ऐं विजय प्राप्त करण वारो ॾिसी बि मज़ो ईंदो आहे। इहो बि ॾाढो वॾो खेल आहे। सिर्फ़ु आसन खे न छॾो बसि। केतिरो बि कोई हिलाए, लेकिन तव्हां शक्तिशाली आत्मायूं हिली न सघंदा आहियो। जो बाप दादा अॼु हर हिकु रूहानी गुलाब खे ॾिसनि पिया। जॾहिं बगीचे में सॾु कयो अथव त बगीचे में पत्ता ॾिसंदा या फूल ॾिसंदासीं। इहे बि सुठो सजायो, लेकिन महिनत करण वारनि जी कमाल सुठी आहे। लेकिन बाप दादा रूहानी फूलनि खे ॾिसनि था। वैराइटी त आहे न। कोई ॾाढो सुंदर रंग रूप वारो आहे, रंग बि आहे त रूप बि आहे। कोई रंग रूप ऐं खुशबू वारो हूंदो आहे, कोई सिर्फ़ु रंग वारो हूंदो आहे। रंग ऐं रूप त सभी ॿारनि में अची वियो आहे। छो जी बाप जे संग जो रंग त सभिनि खे लॻियो आहे न। कोई व्यवहार जी ॻाल्हियुनि में, पुरुषार्थ जी ॻाल्हियुनि में संपूर्ण संतुष्ट न बि हुजे, लेकिन बाप जे संग जो रंग सभिनि खे अति प्यारो लॻंदो आहे। मतिलबु बाबा जे ज्ञान में अचण खां पोइ कॾहिं कॾहिं कंहिंखे कंहिंजो व्यवहार, स्वभाव, संस्कार या पुरुषार्थ सां माण्हू ॿार संतुष्ट न हूंदा आहिनि, लेकिन बाप जे संग जो रंग त सभिनि खे प्यारो लॻंदो आहे। रंग सभिनि में अची वियो आहे न, ऐं रूप बि परिवर्तन थी वियो आहे। छो जी ब्राह्मण आत्मायूं ठही वियो न। भले कीअं बि पुरुषार्थी आत्मा हुजे, लेकिन ब्राह्मण ठहिण सां रूप ज़रूरु बदिलजंदो आहे।
ब्रह्मण आत्मा जी चमक सुंदरता हर एक ब्रह्मण आत्मा में अची वेंदी आहे। हिन करे रंग रूप सभिनि में दिखाई में ॾींदो आहे। खुशबू नंबरवार आहे न। खुशबू आहे संपूर्ण पवित्रता जी। वैसे त जो भी ब्राह्मण ठहींदा आहिनि ब्रह्म कुमार कुमारियूं कहलाईंदा आहिनि। ब्रह्म कुमार कुमारियूं ठहिण अर्थात पवित्र ठहिण। पवित्रता जी परिभाषा अति सूक्ष्म आहे। सिर्फ़ ब्रह्मचार्य न, तन सां ब्रह्मचारी ठहिण हिनखे संपूर्ण पवित्रता न चइबो आहे। मन सां भी ब्रह्मचारी अर्थात मन में भी सिवाय बाप जे ॿियो कंहिंजे प्रकार जे लगाव में न, तन सां भी ब्रह्मचारी, संबंध में भी ब्रह्मचारी, संस्कारन में भी ब्रह्मचारी। हिन ही परिभाषा, हिन जी परिभाषा अति न्यारी ऐं अति गुह्य आहे। बाबा चए थो हिन जी परिभाषा अति न्यारी ऐं अति गुह्य आहे। हिन जो विस्तार पोइ ॿुधाईंदासीं। अॼु त होली मल्हाइणी आहे न, गुह्य पढ़ाई न आहे। अॼु पढ़ाई न, अॼु मल्हाइण जो ॾिन आहे। होली मल्हाइण वारा केरु? होली हंस आयो न। होली हंस केतिरा प्यारा आहिनि। हंस सदा पानी में तैरण वारो हूंदो आहे। होली हंस भी सदा ज्ञान जल में तैरण वारो हूंदो आहे। उड़ण वारा ऐं तैरण वारा तव्हां सभी भी उड़ण ऐं तैरण ॼाणंदा आहियो न। ज्ञान मनन करण हिनखे चइबो आहे ज्ञान अमृत में तैरण। ऐं उड़ण अर्थात सदा ऊंची स्थिति में स्थित रहण। ॿई ॼाणंदा आहियो न। सभी जे मन में बाप सां प्यार त 100% सां भी अॻियां आहे। ऐं बाप जो प्यार भी हर ॿार सां आहे, चाहे उहो किरंदो आहे या चढ़ंदो आहे, खेल कंदो आहे, पोइ भी बाप जो प्यार आहे हुन ते। बाप खेल ॾिसी करे सम्झंदा आहिनि कि थोरो नटखट ॿार आहे। सभु ॿार हिकु जहिड़ा त न हूंदा आहिनि। कोई नटखट, कोई गंभीर, कोई रमणीक, कोई ॾाढो फास्ट नेचर जा हूंदा आहिनि। पोइ भी आहिनि त मुंहिंजा सभी ॿार शब्द ई अति प्यारो आहे न। जीअं तव्हां सभिनि जे लाइ बाप शब्द प्यारो आहे न, त बाप जे लाइ ॿार प्यारा आहिनि। बाप कॾहिं भी कोई ॿारनि सां दिलि शिकस्त न थींदो आहे, सदा शुभ उम्मीद रखंदो आहे। अगरि कोई किनारो भी करे छॾे पोइ भी बाप दादा हुन में उम्मीद रखंदो आहे कि अॼु न त कल्ह ज़रूरु अची वेंदा। किथे वेंदा? जीअं शारीरिक हिसाब किताब सां कोई ज़्यादा बीमार हूंदो आहे, हुनखे ठीकु थियण में भी ज़्यादा समय लॻंदो आहे न। ऐं जो थोरो समय बीमार थींदा आहिनि उहो जल्दी ठीकु थी वेंदा आहिनि। लेकिन आई त बीमार, कहिड़ो भी बीमार, स्थूल रीति प्रमाण भी बीमार सां कॾहिं उम्मीद उतारी न, छॾंदा न आहिनि। सदा उम्मीद रखंदा आहिनि अॼु न त कल्ह ठीकु थी वेंदो। इन करे बाप दादा कोई भी ॿार सां ना उम्मीद न थींदो। सदा शुभ आशायूं रखंदो आहे कि अॼु थोरो सो ढिलो आहे, कल्ह होशियार थी वेंदो। जॾहिं मंज़िल हिकु आहे, बाप हिकु आहे त काॾे वेंदा? सिवाय बाप जे ॿियो आहे ई केरु? पोइ भी वरसो हर आत्मा खे बाप सां मिलणो आहे। चाहे बाप खे गाली भी ॾे त भी बाप मुक्ति जो वरसो त ॾींदो न। सॼे विश्व जी आत्माउनि खे चाहे मुक्ति, जीवन मुक्ति जो वरसो ज़रूरु मिलणो आहे। छोजी बाप सृष्टि ते अवतरित थी करे ॿारनि खे वरसे सां वंचित न करे सघंदो आहे। बाप खे वरसो ॾियणो ई आहे, चाहे वठे चाहे न वठे। ॿार चाहे वठे न वठे, बाप खे तो ॾियणो आहे। सर्व आत्माउनि खे बाप द्वारा वरसो मिलियो आहे, तॾहिं त बाप चई करे सभी पुकारदा आहिनि न। बाप जो अर्थ ई आहे वरसो। चाहे कहिड़े भी धर्म में हली हुजनि त भी फादर चई यादि त कंदा आहिनि। हिकु आत्मा भी वरसे जे सिवाय रही न सघे त साकार सृष्टि ते पाठ वॼाईंदे ॿारनि खे वरसो न ॾे त बाप कीअं? लेकिन तव्हां डायरेक्ट वरसो वठंदा आहियो, पहचान सां वठंदा आहियो। तव्हांजो डायरेक्ट कनेक्शन आहे। चाहे निमित साकार माध्यम ब्रह्मा ठहियो, लेकिन ब्रह्मा सां योग न लॻाईंदा। योग त भी बाप सां लॻाईंदा आहियो। ब्रह्मा बाप भी चईंदो आहे
बाप खे यादि करो, ये बि न चईंदो आहे की मूंखे यादि करो। कॾहिं बि सिवाय बाप जे फुल वरसो ॿियो कोई संबंध सां मिली न सघंदो आहे। तव्हां डायरेक्ट बाप सां संबंध जोड़े वरसे जो अधिकार टिनी कालनि में प्राप्त कंदा आहियो। बाबा चए थो तव्हां हाणे डायरेक्ट बाप जे संबंध सां जुड़िया आहियो। तो वैसे चईंदा आहिनि परमात्मा सां सर्व संबंध जोड़ो, त बि परम पिता ई छो चईंदा आहिनि, भॻवान खे माता पिता ई छो चईंदा आहिनि? छो जो उन्हनि सां असांजो असांखे वरसो मिलंदो आहे। बाप सां संबंध असां डायरेक्ट जोड़ियो आहे। वरसे जो अधिकार टिनी कालनि में प्राप्त आहे न। छो जी बाबा सभु चईंदा आहिनि न, हाणे असां पूज्य ठहींदासीं, पोइ उते हाणे देवता ठहींदासीं, पोइ द्वापर में बि असांखे पूज्य जे रूप में एॾो पूजनि था, त असांखे हुन में बि त प्राप्ति आहे न। ऐं पंहिंजो अंतिम स्वरूप ब्रह्मण स्वरूप बि केतिरो गायन पूजन आहे न। त मतिलबु असांखे टिनी कालनि जो वरसो बाबा ॾिए थो। हाणे बि वरसो मिले थो, शक्तियुनि जो गुणनि जो वरसो मिले थो न। ऐं मुक्तिधाम में छा किथे रहंदव, समीप रहंदव न। त हाणे बि वरसो, मुक्तिधाम में बि वरसो, पोइ 21 जन्मनि जो बि वरसो। त 3 कालनि जा वरसे जा अधिकार थिए न। मतिलबु परमधाम में बि असां बाबा वटि रहंदासीं, पोइ सतयुग जो बि, सत्य त्रेता जो बि वरसो ई आहे। ऐं ॾिसो हाणे अञा ताईं बि असां बाबा वटि आहियूं, बाबा जे समीप आहियूं न। त इहे बि असांखे टिनी कालनि जो वरसो आहे न। माण्हू चईंदा आहिनि चकर खां छुटिजी वञो, तव्हां फलक सां चईंदा आहियो मुक्ति जो वरसो त असांखे बि मिलियो आहे, लेकिन असां मुक्ति खां पोइ जीवन मुक्ति जो वरसो बि वठूं था। डबल मिले थो न। मुक्ति खां सां वाया त कंदासीं, त डायरेक्ट कनेक्शन हुजण जे कारण वर्तमान ऐं पोइ मृत्यु खां पोइ बि नयो शरीर वठंदासीं। 3 काल वरसे जे अधिकारी ठहिया आहियूं। हाणे बि त संगम युग में बि असां बाबा वटि आहियूं, परमधाम में बि बाबा जे समीप, सत्य स्वर्ग में बि सुख, पहिरीं सुख जी दुनिया जो अनुभव, उन दुनिया में बि असां रहंदासीं। केतिरो असांखे ऊच वरसो थो मिले न। एतिरो नशो आहे कि असांखे टिनी कालनि जो बाप वरसो थो ॾिए। अॼु होली मल्हाइण आया आहियो, होली जलाइबी आहे ऐं मल्हाइबी बि आहे। पहिरियों जलाईंदा आहिनि, पोइ मल्हाईंदा आहिनि, लेकिन होली मल्हाइण अर्थात कुझु जलाइण कुझु मल्हाइण। जलाइण जे बिना मल्हाईंदा न आहिनि। त दृढ़ संकल्प जी अग्नि द्वारा पहिरियों पंहिंजी कमज़ोरियुनि खे जलायो, तॾहिं मल्हाइण जो मौज अनुभव करे सघंदो। अगरि जलायो न त मल्हाइण जी मौज जो अनुभव सदाकाल न रहंदो। होली शब्द में जलाइण बि आहे, मल्हाइण बि आहे, ॿिन्हिनि जो ई अर्थ आहे। होली शब्द त पक्को आहे न। होली अर्थात होली, बीती सो बीती। जो ॻाल्हि गुज़री वई हुनखे चइबो आहे होली। जो थियणो हुयो उहो थी वियो। जो बीती सो बीती करण माना होली जलाइण। ऐं जॾहिं बाप जे समान ईंदा आहियो त चईंदा आहियो मां बाप जी होली, मतिलबु मां बाप जी थी वियमि, त मल्हाइण बि थी वियो। होली बीती सो बीती, बीती खे भुलिजी वञो आहे जलाइण। त हिकु ई शब्द में जलाइण ऐं मल्हाइण। गीत ॻाईंदा आहिनि न, मां त बाप जी होली। पक्को आहे न यशो जी बाप दादा सभिनि जो तपस्या जो पोता मेल ॾिठईं। तपस्या अगरि कॾहिं बि कम थी त हुनजो कारण छा थियो? बीती करे बिंदी जे बजाए क्वेश्चन मार्क लॻाए ॾिनो अथनि। ऐं छोटी सी ग़लती कंदा आहिनि, छोटी लेकिन नुक़सानु ॾाढो भारी थींदो आहे। उहो छा ग़लती कंदा आहिनि? जंहिंखे बुलाइणो आहे हुनखे यादि कंदा आहिनि, जंहिंखे यादि करिणो आहे हुनखे बुलाए छॾींदा आहिनि। त बुलाइण ईंदो अथव न। बाप खे बुलाइण न चाहींदा आहियो त बि भुलिजी वेंदो।
ऐं जंहिं समय भुलिजणु खपे हुन समय छा यादि कंदा आहियो? भुलिजणु चाहींदा आहियो लेकिन भुलिजंदा न आहियो, बार बार उहा यादि अची वेंदी आहे। इहा स्थिति असांजी बाबा जे लाइ हुजणी खपे। ॻाल्हि खे ईअं भुलिजी वञो, पतो ई न आहे, हा बाबा खे सदा यादि आहे। कोई चाहे त बि बाबा खे भुलाए न सघे। असां कोई ॻाल्हि अहिड़ी बि अचे लेकिन असां बाबा उहा ॻाल्हि असांखे, उहो व्यक्ति असांखे बाबा भुलाए न सघे। घड़ी घड़ी बाबा जी यादि अचे, उहो कीअं थी सघंदो आहे? जॾहिं असां सभु कुझु बाबा जो सम्झी करे यूज़ कंदासीं त इहे सहज थी वेंदो। त यादि करणु ऐं भुलिजणु ॿई ई ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि, लेकिन छा यादि करिणो आहे, छा भुलिजणो आहे? जंहिं समय भुलिजणो आहे हुन समय यादि कंदा आहियो, जंहिं समय यादि करिणो हुन समय भुलिजी वेंदा आहियो। नंढी सी ग़लती आहे त हिन खे होली करो, जलायो, बीती खे ॻाल्हि खे ईअं ख़तमु करो जीअं कुझु हुयो ई न, अंश में ख़तमु करे छॾो। ज्ञानी तू आत्मा त आयो न, ज्ञानी जो अर्थ ई आहे समझदार। ऐं तव्हां त टिनि कालनि जा समझदार आहियो, लेकिन हिन करे होली मल्हाइण अर्थात हिन ग़लती खे जलाइण। जो भुलिजणु आहे उहो सेकेंड में भुलिजी वञो, जो यादि करणु आहे उहो सेकेंड में यादि अचे। कारण सिर्फ़ु बिंदी जे बजाए क्वेश्चन मार्क आहे। छो सोचो ऐं छो शुरू थी वियो? बाबा चए थो ईअं ई, जीअं ई तव्हां ईअं सोचो, शो शब्द सोचो त हुनजी क्यू लॻी वेंदी। पोइ छो, छा, कीअं, कॾहिं, सभु क्यू लॻी वेंदी। अहिड़ो वेड़ो, छो, छा, वॾी क्यू लॻी वेंदी। कंहिंजी भाषा, क्यों, क्या, कैसे, कब, सिर्फ़ु क्वेश्चन मार्क लॻाइण सां ऐं बिंदी लॻाइण सां बि जेको थियो थियो, हाणे अॻियां छा करिणो? बसि बिंदी, बीती खे बिंदी लॻायो, उन खां शिक्षा वरितो, बसि हाणे अॻियां छा करिणो? तव्हां बि बिंदी, बाप बि बिंदी, व्यर्थ खे बि बिंदी, फुल स्टॉप, स्टॉप बि न, फुल स्टॉप। हिनखे चइबो आहे होली। ऐं हिन होली सां सदा बाप जी संग जे रंग जी होली मिलन, होली मल्हाईंदा रहंदा। सभिनि खां पको रंग कहिड़ो आहे? इहो सूर रंग, भले केतिरो बि पको हुजे, लेकिन सभिनि खां श्रेष्ठ ऐं सभिनि खां पको रंग आहे बाप जो संग। त हिन रंग सां मल्हायो। तव्हांजो यादगार गोप गोपिन जो होली मल्हाइण जो आहे। हुन चित्र में छा ॾेखारींदा आहिनि? बाप ऐं तव्हां ॿई संग संग होली खेलंदा आहियो। हिकु गोप व गोपिकायूं साथ में, हिकु गोप ऐं गोपी जे साथ में, गोपी वल्लभ शिव बाबा। त इहो संग थी वियो न, साथ व संग अविनाशी होली आहे बाप जे संग जे रंग जी यादगार। रास सां गॾु जे रूप में ॾेखारींदा आहिनि। ऐं छा ॾेखारींदा आहिनि? होली रास जे रूप में ॾेखारींदा आहिनि। मतिलबु असां सभी आत्मायूं बाबा खे यादि करे संस्कार मिलन जी रास था करूं न, त होली मल्हाइण ईंदी आहे न। इहा थियो, छा थियो चाहींदा न आहियूं, लेकिन थी वेंदो आहे। अॼु खां हिन जी होली जलायो अर्थात समाप्त करो। मास्टर सर्वशक्तिवान कॾहिं संकल्प में बि इहो सोचे न सघंदो आहे। अच्छा, डबल विदेशी भी सुठी सेवा जी वृद्धि में अॻियां वधनि था। बाप सां बि प्यारा त सेवा सां बि प्यारा। सेवा अर्थात स्व ऐं सर्व आत्माउनि जी गॾु सेवा। पहिरों स्व, शुजी स्व स्थिति वारा ही अन्य आत्माओं खे परिस्थिति सां कढी सघंदा आहिनि। सेवा जी सफलता आहे ही स्व ऐं सर्व जी बैलेंस जी स्थिति। ईअं कॾहिं बि न चओ कि सेवा में ॾाढा बिज़ी हुयासीं, इन करे स्व जी स्थिति जो चार्ट ढीलो थी वियो। हिकु तरफ़ कमायो, ॿियो तरफ़ गवायो त बाक़ी बचो छा? इन करे जीअं बाप ऐं तव्हां कंबाइंड आहियो,
शरीर ऐं आत्मा कंबाइंड आहे, तव्हांजो भविष्य विष्णु स्वरूप कंबाइंड आहे न। ईअं स्व ऐं सेवा, सर्व जी सेवा कंबाइंड हुजे, स्व सेवा ऐं सर्व जी सेवा कंबाइंड हुजे, हिनखे अलॻि न करो, न त महिनत ज़्यादा ऐं सफलता घटि मिलंदी, अधूरो थी वेंदो न। हिन ग्रुप जो चार्ट में भी सेकेंड नंबर ज़्यादा है, हिन ग्रुप में जेका भी आया हूंदा उन समय ॿार फर्स्ट भी कम आहे त चौथो पंजो भी कम आहे, सेकेंड ताईं विया आहिनि त सेकेंड खां पोइ अॻियां छा, फर्स्ट सेकेंड ताईं क़दम रखियो अथव, बाक़ी हाणे हिकु क़दम फर्स्ट में रखिणो, हुनजी विधि आहे कंबाइंड स्वरूप जी सेवा। ॿार सेवा जो भी प्लान ठाहिनि था, बाप दादा त इशारो ॾिनो अथई कि हाणे समय प्रमाण सेवा जो कयो, उहा ॾाढी सुठी, इन खां बाप खे ऐं पंहिंजे खे प्रत्यक्ष कयो, वायुमंडल ऐं वाइब्रेशन परिवर्तन थियो, स्नेह और सहयोगी आत्मा चारों ओर काफ़ी संख्या में नज़दीक आई। हाणे अहिड़ी सेवा करो जो हिकु अनेकनि जी सेवा थिए, हिकु द्वारा अनेकनि जी सेवा थिए। बाबा चए थो कि हाणे त ये सभु त स्नेही सहयोगी आत्माएं चारों तरफ़ में अची वयूं, लेकिन हाणे हिकु माण्हू ॻाल्हाए, जीअं बाबा चईंदो आहे न, वॾे वॾे माण्हुनि खे भले उहो ज्ञान न वठनि, लेकिन उनजे सदके नंढा नंढा ॿार केतिरा निकिरंदा आहिनि, सॼे विश्व खे संदेश ॾियणो आहे न, हिकु हिकु खे संदेश ॾींदा त राजधानी में अचण वारी आत्मायूं उहो पंहिंजो भाग्य ठाहे करे अॻियां हली वेंदियूं, लेकिन हाणे त संदेश ॾियण जी संख्या निकिरी वई, राज्य अधिकारी ॿारनि सां ज़्यादा आहे। बाबा चवनि था कि राज्य फैमिली में अचण वारा व राज्य तख़्त ते वेहण वारा ॿई ई सुठा निकिता आहिनि। राज्य अधिकारी भी तव्हां माण्हू ई ठाहींदव न, तव्हां ठाहींदव या ॿियनि खे ठाहींदव, ऐं ॿियनि खे राज्य अधिकारी ठाहींदव या तव्हां ठाहींदव। अच्छा, मतिलबु बाबा जे चवण जो मतिलबु आहे कि क्वालिटी वारी आत्मायूं त निकिरियूं, हाणे असांखे क्वांटिटी भी त राजधानी भी त ठाहिणी आहे। कल्प पहिरों जो वरितो वठण लाइ नया नया ॿार भी पहुची विया आहिनि, हिन जे लाइ बाप दादा वेलकम था करनि ऐं नए बर्थ जी मुबारक था ॾियनि। अच्छा, चारों ओर जी सर्व कंबाइंड स्थिति में स्थित रहण वारा, सदा कंबाइंड सेवा में अथक सेवा सां निमित थियण वारा, सदा बीती खे बीती करे बाप जे संग जे रंग जी होली मनाइण वारा, होली हंस आत्मायूं, सदा चुनीन कालनि जे वरसे जी ख़ुशी में रहण वारा, सदा साक्षी ठही प्रकृति ऐं माया जो खेल ॾिसण वारा, ईअं सदा विजयी, सदा उड़ती कला वारा, सदा फरिश्ता स्वरूप अनुभव करण वारा श्रेष्ठ आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। वरदान आहे, दृढ़ संकल्प रूपी व्रत द्वारा पंहिंजी वृत्ति खे परिवर्तन करण वारा महान आत्मा ठहो। महान आत्मा ठहण जो आधार आहे पवित्रता जे व्रत खे प्रतिज्ञा जे रूप में धारण करणु। कहिड़े भी प्रकार जो दृढ़ संकल्प रूपी व्रत वठण अर्थात पंहिंजी वृत्ति खे परिवर्तन करणु। दृढ़ संकल्प की बस हाणे मूंखे असांजे मन में ये वीचार अचणो ई न खपे, बुद्धि मां हिकदमि निकिरी वञे, जेको संस्कार थी वेंदो न बार बार न ॻाल्हि, हाणे उहो संस्कार भी ख़तम थी वेंदो। असांखे मुख सां कर्मेंद्रियनि सां इहे कमु करणो ई न आहे। ईअं पंहिंजी सूक्ष्म ऐं स्थूल कर्मेंद्रियनि खे असां दृढ़ संकल्प सां पवित्र ठाहे सघंदा आहियूं, पाण उन्हनि खे पंहिंजे कंट्रोल में रखी सघंदा आहियूं। दृढ़ संकल्प रूपी व्रत वठण अर्थात पंहिंजी वृत्ति खे परिवर्तन करणु। दृढ़ वृत्ति
दृढ़ व्रत वृत्ति खे बदिले वठंदो आहे। व्रत जो अर्थ आहे मन में संकल्प करणु ऐं स्थूल रीति सां परहेज़ करणु। तव्हां सभिनि में पवित्रता, तव्हां सभिनि पवित्रता जो व्रत वरितो अथव न, ऐं वृत्ति श्रेष्ठ ठाही अथव। सर्व आत्माउनि जी प्रति आत्मा जी वृत्ति ठाहिण सां ई महान आत्मा ठही वेंदा। स्लोगन आहे पंहिंजी पवित्र श्रेष्ठ वाइब्रेशन जी चमक विश्व में फैलाइण ही रियल डायमंड आहे। पंहिंजी पवित्र श्रेष्ठ वाइब्रेशन जी चमक विश्व में फैलाइण ही रियल डायमंड आहे। छा ओम शांति।